ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 8 जे पहिरें भाग में ॾिठो त भगवान श्री कृष्ण जे पुत्र श्याम दुर्योधन जी धी जे स्वयंवर में वञी उन खे खणी वञे थो ऐं उते खां उते जेके ॿिया राजा वेठा हुआ से दुर्योधन सां गॾिजी श्याम सां युद्ध करण वास्ते अचनि था ऐं उन्हनि जे विच में हिकु वॾी युद्ध थियण लॻे थी। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 8 जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं अकेलो थी श्याम सां को बि महारथी पुॼी न सघियो, तॾहिं सभु गॾिजी हिकु ॿार सां विढ़ण लॻा, जंहिं करे आख़िरकार श्याम जे रथ अकलींदड़ ऐं उन जा घोड़ा मारिजी विया, जंहिं जे करे श्याम रथ तां लही प्यादल विढ़ण लॻो त करण श्याम खे जले वरितो ऐं खेसि पंहिंजे रथ ते चाढ़े हस्तिनापुर ॾांहुं वठी आया। दुर्योधन श्याम खे पंहिंजी सभा में विहारे चयो त, हे यादव, तुंहिंजो बल काॾे वियो, जंहिं अभिमान सां तूं राजकन्या खे ज़बरदस्ती खणी थे वएं। प्यारा भक्तों, इहो ॿुधी श्याम शर्म खां खणी माठ कई। तॾहिं भीष्म पितामह दुर्योधन खे चयो त हिन खे लक्ष्मणा सां परणाए मोकिले ॾियणु घुरिजे। दुर्योधन भीष्म पितामह जो चयो न मञी श्याम खे क़ैद कयो। नारद मुनि हस्तिनापुर में अची दुर्योधन ऐं कर्ण ऐं ॿियनि खे चयो त श्याम द्वारिका नाथ जीअ जे पुट खां चूक थी, पर तव्हां खे बि क़ैद करणु वाजिब न हो। इहो हाल ॿुधी बलराम जी हिते ईंदो तव्हीं पंहिंजो बल उन जे साम्हूं प्रगट कजो। जेको थियणो हो सो थियो, पर श्याम खे कंहिं ॻाल्हि जो दुख न ॾिजो। नारद मुनीअ जे चवण ते बि हिननि श्याम खे न छॾियो। तॾहिं नारद जी द्वारिका में वियो ऐं श्याम जो हाल राजा उग्रसेन खे ॿुधाए चयो त दुर्योधन ऐं कौरवनि श्याम खे पाण वटि क़ैद रखी ॾाढा दुख था ॾियनि। जल्दी वञी उन जी ख़बर वठो, न त उन जो प्राण बचणु ॾाढो कठिन आहे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी राजा उग्रसेन श्याम सुंदर ऐं यदुवंशियनि खे घुराए चयो, तव्हीं हींअर जो हींअर मुंहिंजी फ़ौज वठी वञी हस्तिनापुर ते चढ़ाई करियो ऐं कौरवनि खे मारे श्याम खे छॾाए अचो। राजा उग्रसेन जी आज्ञा सां श्री श्याम सुंदर सेना समेत हस्तिनापुर वञण लाइ तयारु थियो। तॾहिं बलराम जी जो दुर्योधन सां दोस्ती रखंदड़ हो, तंहिं मुरली मनोहर खे वेनती कई त, हे महाप्रभु, कौरव मुंहिंजा पुराणा दोस्त आहिनि, थोरी ॻाल्हि वास्ते उन्हनि सां फ़ौज समेत वञी लड़ाई करणु न घुरिजे।
मूंखे हुकुम ॾियो त मां वञी उते सवलाईअ सां श्याम खे छॾाए आणियां। जे हू मुंहिंजो सम्झाइण न मञींदा त मां अकेलो उन्हनि खे सज़ा ॾियण जोॻो आहियां। श्री कृष्ण इहा ॻाल्हि मञी बलदेव खे वञण जी आज्ञा ॾिनी। बलदेव जी उद्धव, अक्रूर, यदुवंशियन ऐं ब्राह्मण ऐं ज्ञानियनि खे साण वठी द्वारिका मां रवाना थिया। कुझु ॾींहंनि खां पोइ हस्तिनापुर में पहुची हिकिड़े बाग़ में डेरो कयो। पंहिंजे अचण जो हाल अक्रूर जी मार्फत दुर्योधन ऐं ॿियनि खे चवाए मोकिलियो। अक्रूर जी धृतराष्ट्र जी सभा में बलभद्र जी जे अचण जो हाल वञी ॿुधायो। दुर्योधन जो बलराम जी जो चेलो हो, तंहिं ॾाढी ख़ुशीअ सां भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र ऐं ॿियनि पंहिंजनि वॾनि सां गॾिजी बलराम खे पंहिंजे मेलात में वठी अचण लाइ बाग़ में वियो ऐं रेवती रमन जे चरणनि ते किरी वेनती कई त हे महाप्रभु, जीअं तव्हां दयाल थी दर्शन ॾिनो आहे, तीअं अचण जो सबबु ॿुधाए पंहिंजे चरणनि सां मुंहिंजो घर पवित्र हली करियो। इहो ॿुधी बलदेव जी चयो, मां राजा उग्रसेन जो नियापो ॿुधाइण आयो आहियां। सो ॿुधो त जॾहिं श्याम जे क़ैद करण जो हाल द्वारिका में पहुतो, तॾहिं महाराज उग्रसेन जे हुकुम सां श्री कृष्ण वेंकटनाथ तव्हां ते फ़ौज समेत चढ़ाईअ जी तयारी कई। पर मूं इहो हाल ॿुधी श्री कृष्ण खे वेनती कई त हे महाराज, कौरव मुंहिंजा पुराणा दोस्त आहिनि, तंहिं करे उन्हनि सां विढ़णु ऐं लश्कर वठी वञणु मुनासिब न आहे। मां फ़क़ति अकेलो वञी श्याम खे छॾाए थो अचां। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।